अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं यहाँ अली हसन अब्बासी। किताब आहे नाहियूं तारीख़ जे आईने में। लेखक ऐं मुहक़िक़ ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं। छपाईंदड़ ॾाह पब्लिकेशन, लाड़काणू, सिंध। छापो पहिरियों अक्टूबर 2012 ईस्वी। किस्त छहीं। हाणोकी खेसाना मोरी असुल नाहियनि जो पढ़ हुई। लफ़्ज़ खेसाना दरअसल उर्दूअ जो लफ़्ज़ किसान यानी हारीअ जी सिंधी लिखत ऐं पढ़त किसान आहे, जेको पोइ पंहिंजी असुल सूरत विञाए मुस्तक़िल तौरु किसाना तंहिं बाद केसाना बणिजी वियो। हाणोकी खेसाना मोरी ते उहो नालो केसानू माइनर पुठियां पियो, जेको अंग्रेज़नि जे अवाइली दौर में रोहिड़ी कैनाल निकिरण खां पहिरीं मौजूदा हंध खां अटकल 1.5 किलोमीटर ओभर तरफ़ हाणोके नसरपुर ताजपुर रेलवे स्टेशन जा पिणु काफ़ी अरसो अॻु शुरूअ में केसानू स्टेशन सॾिबी हुई भरिसां वहंदो हो, जंहिं ते पिणु उहो नालो अंग्रेज़नि हितां जे हारियुनि जे बुनियाद ते सहूलियत तौरु उर्दूअ मां उधारे तौरु वठी रखियो वियो। यादि रहे त मौजूदा ॻोठ हाजी दरिया ख़ान नाहियूं वारनि जो ॻोठु नाहियाऊं मां लॾे अची पहिरीं रिहाइश अख़्तियार करण वारो पड पिणु उहो ई हो। पोइ जॾहिं 1931-32 ईस्वीअ में रोहिड़ी कैनाल निकिरण करे केसानो माइनर फिटी वियो, तॾहिं रेलवे जी पुल ऐं हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड लाइ पकी मोरी ॿधण करे हिन साॻी जॻह खे अंग्रेज़नि तरफ़ां किसाना मोरीअ जो नालो ॾिनो। पर दरअसल हिन जॻह ते जिते रोहिड़ी कैनाल जे छेड़े ते मुख़्तलिफ़ शाख़ुनि लाइ रेगुलेटर लॻल आहे, उते शहदाद फ़क़ीर ॻोठु फिटण खां पोइ ॿई पट तौरु केतिरा ई नाहियां लॾे अची ॻोठ आबाद करे वेठा हुआ, जेको 1930 ईस्वीअ में कैनाल निकिरण खां पहिरीं फिटी वियो, जन मां के हाणोके ॻोठ कंडो नाहियूं ॾांहुं त के ॻोठ रावल हलिया विया। केसाना मोरी क़ाइमु थियण जी शुरूआत में पिणु हिते मौजूदु प्लाट ऐं पड हितां जे नाहियूं ज़ात जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जी मिल्कियत रहिया, जे पोइ या त हिननि मौजूदा ज़ातियुनि जहिड़ो ज़रदारी मगसी सैद खे विकिरो करे ॾिना या खेनि ईअं तोहफ़े तौरु ॾिना। नाहियूं ज़ात अंग्रेज़ दौर खां मौजूदा ताईं 19वीं सदीअ जे आख़िर खां मौजूदा सदीअ ताईं पूरी सिंध में नाहियूं ज़ात जा निशान बेहदि पका ऐं पुख़्ता मिलनि था। जेतोणीकि तालीम जो रुझान नाहियूं ज़ात जे माण्हुनि में अंग्रेज़ दौर खां ई आयो, पर तारीख़ जे हवालनि मुताबिक़ हू उन खां अॻु बि काफ़ी सुधरियल, मुहज़िब ऐं आसूदा था नज़र अचनि। बारानी पोखीअ खां चरखी पोख ताईं ऐं चरखी पोखीअ खां अॼु जे नहरी निज़ाम ऐं मशीनी तरीक़े ज़राअत ताईं तक़रीबन हर कंहिं वटि पंहिंजा पंहिंजा ॿनीअ जा टुकर हुआ ऐं आहिनि। ज़राअत सां गॾु माल पालणु संदनि ख़ासि धंधो रहियो आहे। अंग्रेज़ दौर में जॾहिं तालीम आम मुतारफ़ कराई वई, तॾहिं स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि जो ॼार शुरू कयो वियो, त बि अफ़सोस सां चवणो थो पवे नाहियूं ज़ात में तालीम कनि ख़ासि ताईं रहिजी वई आहे। नाहियूं ज़ात जो काफ़ी हिसो पढ़ियल त आहे, पर सिर्फ़ु चंद आङुरियुनि ते ॻणण वारनि खां सवाइ को बि यूनिवर्सिटीअ जो सनद याफ़्ता नाहे। हालांकि सिंध जूं मौजूदा यूनिवर्सिटियूं ऐं कॉलेज संदनि घर जे दरवाज़े ते हुआ। मर्दनि में तालीम त जीअं जो तीअं, पर औरतुनि में बिल्कुलु न हुअण बराबरि आहे। सरकारी तोड़े ख़ानगी नौकरियुनि में पिणु संदनि हिसो आङुरियुनि ते ॻणण बराबरि बि नाहे। सिंध में मौजूदु संदनि आबादीअ जो जेतोणीकि को यकीनी काथो त मालूम नाहे थी सघियो, पर पोइ बि संदनि आबादी चंद ॾहाकनि हज़ारनि खां मथे न हूंदी। मजमूई तौर ते नज़र विझण सां नाहियूं ज़ात जेकॾहिं का नाले वारी सियासी या समाजी हस्ती नाहे ॾेई सघी जंहिं ते नाज़ कजे, त रहज़न ठग ऐं बदनाम ज़माना शख़्सियत बि नाहे ॾेई सघी जंहिं ते शर्मिंदगी थिए। हुन करे हीअ क़ौम अॼु जे शरीफ़ हीणनि ऐं सादियुनि क़ौमुनि में लेखी सघिजे थी। हुन खां अलावा हिन ज़ात जा माण्हू जेतोणीकि पाण में आपत जा खोटा ऐं ॿियाई रखंदड़ आहिनि, पर ॿी क़ौम जे जल वक़्तु शरीफ़ मां शोधा हीणनि मां हौसलामंद, सादे मां सचा ऐं आपत जी खोटाईअ जा विछा विसारे मिली मुतहद थी वियल नज़र आया आहिनि, जंहिंजा पिणु केतिरा ई तारीख़ी मिसाल आहिनि। न कंहिंखे ज़ेर कयो अथनि, न कंहिंजा ज़ेर दस्त रहिया आहिनि, बल्कि पंहिंजे दायरे में पंहिंजी हिकु अलॻि हैसियत क़ाइमु रखी अथनि। हिन दौर विच में जेके नामियारा माण्हू पैदा थिया, जन तर में ख़ुदा तरसी, सख़ा, रवादारी ऐं महिमान नवाज़ीअ जे करे नालो पैदा कयो, तन में हाजी दरिया ख़ान, हाजी यार मोहम्मद, अरबाब मोहम्मद सूमार, वरीरो गुल हसन ऐं ॿिया ॻणे सघिजनि था। नाहियनि जा के ॻोठ, मशहूरु शख़्सियतूं ऐं शुजरा।
नाहियूं ज़ात जा सिंध में हैदराबाद, बदीन, ठटे, नवाब शाह, मटियारी ऐं टंडो अलाहियार ज़िलनि में काफ़ी नंढा वॾा ॻोठ आहिनि। कोशिश जे बावजूदु घणनि ॻोठनि जो अहवालु कलमबंद थियणु ऐं हिन किताब में शामिलु थियण खां रहिजी वियो आहे। जिन ॻोठनि जो अहवालु गॾु करे सघियुसि उहे हेठीअ रीति आहिनि। ॻोठ हाजी यार मोहम्मद नाहियूं। ॻोठ हाजी यार मोहम्मद नाहियूं दे आबड़े तपो टंडो जाम तालके ऐं ज़िले हैदराबाद जो हिकु वसंदड़ ॻोठ आहे। 7 घरनि ते मुश्तमिल हिन नंढड़े ऐं सुहिणे ॻोठड़े जी आदमशुमारी तक़रीबन 50 जे लॻभॻि आहे। मंझंदि रहंदड़ सभु हिक ई ॾाॾे जो औलाद आहिनि ऐं हर घर खे थोरी घणी पंहिंजी ज़रख़ेज़ ज़मीन आहे जंहिंमें तक़रीबन अंबनि जा सुहिणा बाग़ आहिनि। उनखां अलावा ॻोठ जा अक्सर माण्हू सरकारी तोड़े ख़ानगी धंधनि सां पिणु लाॻापियल आहिनि। ॻोठ जे भरिसां ई उलंदे तरफ़ खां ॿारो ई वहंदड़ एशिया जो डिघे में डिघो रोहिड़ी कैनाल ऐं सिंध जे चइनी पासनि खां मौजूदु अंबनि जा बाग़ हिन ॻोठ जी सूंह ऐं सोभिया जो उञाण आहिनि। ॻोठ में ख़्वानदगीअ जी शरह 70 खां 80% आहे, जिन मां 60% शरह मर्दनि जी ऐं बाक़ी औरतुनि जी आहे। मौजवान अक्सर यूनिवर्सिटीअ जा सनद याफ़्ता आहिनि। ॻोठ जा माण्हू शुरूअ खां ई आसूदा, पीर फ़क़ीरीअ जा पोइलॻ, ख़ुदा तरस, दयानतदार ऐं राजूणा आहिनि। वक़्त ऐं हालतुनि पटाईंदड़ संदन मज़हब ॾांहुं रुझान ऐं अक़ीदत एतिरी हुई जो संदन ओताकुनि ते हमेशह ख़ैर ख़ैरात, राग रंग, नड़ बैतन ऐं मौलूदनि जूं महफ़िलूं क़ाइमु रहंदियूं हुयूं। जेतोणीकि अॼु उहे शयूं हालतुनि मुताबिक़ मंझाउनि काफ़ी घटिजी वियूं आहिनि, पर पोइ बि अॼु ताईं जारी ऐं सारी आहिनि। गुल हसन उर्फ़ कालू उन ॾस में पंहिंजे वक़्त जो तर में हिकु सुठो मौलूदी रहियो आहे। मौजूदा ॻोठ हैदराबाद ज़िले में कंहिं ज़माने में मौजूदु नाहिनि जो हिकु वॾो ॻोठ शहदादपुर फ़क़ीर वारो ॻोठ फिटण खां पोइ चौथीं अॾावत आहे, जेका 1947 ईस्वी धारे ॻोठ जे चङे मुड़ुस हाजी यार मोहम्मद वफ़ात 1955 ईस्वीअ जे क़ाइमु करण करे संदसि नाले पोयां अॼु ताईं सॾिजे पियो। हाजी यार मोहम्मद पंहिंजी हैसियत सारो निहायत सख़ी ऐं महिमान नवाज़ रहियो आहे। इंसाफ़ ऐं मुख़्तलिफ़ राज्यनि विच में सुलह जोई कराइण में संदसि केतिरा ई वाक़िया तारीख़ी हैसियत रखनि था। खांउस अलावा संदसि ॿिया भाइर बि तर में सखावत ऐं दयानत, अक़ीदत ऐं एतिराम, इंसाफ़ ऐं साफ़ गोईअ में इंतिहाई नालेरा मुड़ुस रहिया आहिनि, पर उन्हनि मिड़नी में वरी मोहम्मद हयात सभिनी खां सरसु रहियो, जंहिं लाइ मशहूरु आहे त हर ईंदे वेंदे मुसाफ़िर खे सॼे मानी खाराईंदो हो। उहो ई संदसि महिमान नवाज़ीअ जो नतीजो हो, जो जॾहिं बि सफ़र लाइ उसांदो हो त पाण सां गॾु हलण वारनि खे ताक़ीद कंदो हो को बि पाण सां मानी न खणे, छो त संदसि राही पोखी ऐं ॼाण सुञाण सिंध में परे परे ताईं हूंदी हुई ऐं हर को खेसि अखियुनि में जाइ ॾींदो हो। हिन ॻोठ में सरकार तरफ़ां 2 कमरनि ते मुश्तमिल मस्जिद, प्राइमरी स्कूल, बिजली ऐं पके रस्ते जूं सहूलियतूं मुयसरु आहिनि। मुख़्तसिर शुजरो ॻोठ माकन खां ॻोठ हाजी यार मोहम्मद ताईं। लौंग अवल जो पुटु हयात अवल, जंहिंजा 3 पुट मोहम्मद सिद्दीक़, खबड़ सवाली ऐं करीम ॾिनूं। खबड़ सवाली जा 4 पुट फोटो हयात ॿियो हाजी यार मोहम्मद मौजूदा ॻोठ ॿधाइण वारो, वफ़ात 11 डिसंबर 1955 ईस्वी मुताबिक़ 16 रबिउल सानी 1375 हिजरी ऐं लौंग ॿियो। करीम ॾिनूं खे हिकु धीउ ज़ोजा अली ॿियो, जंहिंमां पुट सतार ॾिनूं सिद्दीक़ माकन, करीम ॾिनूं ऐं धीउ ज़ोजा अब्दुल रहीम। मोहम्मद सिद्दीक़ खे 2 धीअरूं, हिकु ज़ोजा सोबत ऐं ॿी ज़ोजा अली अवल ज़ोजा सोबत मां हिकु धीउ ज़ोजा हयात ऐं हिकु पुटु अलाह ॾिनूं। ज़ोजा अली अवल मां 2 धीअरूं, हिकु ज़ोजा वाहिद ॾिनूं ऐं ॿी ज़ोजा फोटो। फोटो जो हिकु पुटु ॼाम बे औलाद वफ़ात 28 रजब 1360 हिजरी ऐं ॿियो पुटु अहमद अली ख़ानदान जो पहिरियों पढ़ियल फ़र्दु, वफ़ात 19 जनवरी 1990 ईस्वी। अहमद अलीअ जा पुट हाजी हसन अली ऐं रजब अली। हाजी हसन अलीअ जा पुट मुनीर अहमद, अरशद अली ऐं सुहेल अहमद। रजब अली जा पुट नासिर अली ऐं यासिर अली। हयात ॿियो जा 2 पुट, हिकु गुल मोहम्मद गुलू बे औलाद रहियो ऐं ॿियो गुल हसन, वफ़ात 4 अप्रैल 1994 ईस्वी। जंहिंजा 3 पुट मोहम्मद हयात, टियों मोहम्मद सलीम ऐं गुल मोहम्मद गुलू ॿियो। हाजी यार मोहम्मद जा 3 पुट मोहम्मद इस्माइल आचू बे औलाद वफ़ात करे वियो। गुल मोहम्मद गुलण वफ़ात 17 सेप्टेंबर 2003 ईस्वी मुताबिक़ 19 रजब 1424 हिजरी ऐं ख़ुदा बख़्श। गुल मोहम्मद गुलण जा 3 पुट यार मोहम्मद ॿियो, ग़ुलाम मुस्तफ़ा लेखक ऐं ग़ुलाम दस्तगीर। यार मोहम्मद ॿियो जा 2 पुट सजाद हुसैन ऐं वकार हुसैन। ग़ुलाम मुस्तफ़ा जा 2 पुट अबू बकर ऐं अली ग़ुलाम दस्तगीर जा 3 पुट मोहम्मद कैफ़, सैफुल्ला ऐं समीउल्ला।
ख़ुदा बख़्श वफ़ात 23 नवंबर 2010 ईस्वी जा पुट मुहिब अली, कंबर अली, पपन अली ऐं मोहम्मद फयाज़ लौंग। ॿियो वफ़ात 9 शवाल 1358 हिजरी जा 3 पुट खबड़। ॿियो वफ़ात अगस्त 1987 ईस्वी। आगेनू ऐं सलेमान बे औलाद वफ़ात करे वियो। खबड़ ॿियो जा पुट रसूल बख़्श नवाज़ अली वफ़ात 28 फरवरी 2003 ईस्वी। नज़र अली ऐं वहीद अली आगेनू जा पुट लौंग मेजर अयूब, अब्दुल रज़ाक, सुलेमान ऐं सिकंदर। अलानू पुट सोब फोटो जी धीअ सां शादी कई, जंहिं मां खेसि 2 पुट ॼावा, धणी बख़्श ऐं सोब। ॿियो अलाह ॾिनू बाद में जिननि वारो ॻोठु फिटण खां पोइ ॻोठु खानपुर ॾांहुं लॾे वियो। ॻोठ हाजी दरिया ख़ान नाहियो, देह कुनर, तपो, हुसैन खान ठोड़ो, तालको ऐं ज़िले हैदराबाद जो ही सोणू ऐं वसंदड़ ॻोठु खेसाना मोरी खां ॾखिण तरफ़ तक़रीबन 3 मीलनि जे मुफ़ासिले ते वाक़िअ आहे। ज़िले हैदराबाद या सिंध अंदरि जिते शानदार ॻोठनि जो नालो ईंदो, उते ॻोठु हाजी दरिया ख़ान नाहियूं बि सरे फ़हरिस्त रहंदो। ओलह ऐं ॾखिण तरफ़ खुलंदड़ 2 शाही दरवाज़नि सां गॾु ॻोठ जे चौधारी मिटीअ जो ऊचो कोट ऐं चइनी कुंडनि ते मोर्चा हिन ॻोठ जी सूंहं ऐं सुंदरता जो उञाण आहिनि। अहिड़ीअ तरह ही ॻोठु मीरनि या मुग़लनि जे ठारायल कंहिं किले जे ॾेख खां कंहिं बि तरह घटि नाहे। ॻोठ ॿाहिरां ॻोठ जे मोड़ में ओलह तरफ़ ॻोठ वासियुनि जी सहूलियत, रोज़गार ऐं तफ़रीह लाइ सीधे जा दुकान, होटलूं, स्कूल ऐं मैदान वग़ैरह आहिनि, जन जा मालिक पिणु हितां जा घटि आमदनीअ वारा नाहिया ई आहिनि। ॻोठ जो ओलह वारो दरवाज़ो ओताकुनि, बैठकुनि, बंगलनि ऐं मस्जिद मदरसे ॾांहुं अचण वञण वारनि लाइ आहे, जॾहिं त ॾखिण तरफ़ खुलंदड़ दरवाज़ो ॻोठ जी ख़ासि तौरु आम माण्हुनि जी अच वञ लाइ आहिनि। अटकल 60 घरनि ऐं 250 माण्हुनि जी आदमशुमारीअ ते मुश्तमिल हिन ॻोठ जो परे खां खिलंदड़ माड़ियूं ऐं ऊचे कोट मथां हैबतनाक मोर्चा ॻोठ जो बुनियाद रखंदड़ हाजी दरिया ख़ान जो ईंदड़ जुगनि ताईं ज़िंदा हुजण जो अक्स पसाइनि था। ॻोठ में ख़्वानदगीअ जी शरह 50% थींदी, जन में औरतुनि जी 15% ऐं बाक़ी मर्दनि जी चई सघिजे थी। ॻोठ में यूनिवर्सिटी जा सनद याफ़्ता 15 खनि थींदा। ॻोठ जी काफ़ी माण्हुनि खे ज़रख़ेज़ ज़मीन जा पंहिंजा थोरा घणा टुकरा आहिनि। माण्हुनि जो धंधो ज़मींदारी, खेती ॿाड़ी, वणज वापार, महिनत मज़दूरी ऐं सरकारी या ख़ानगी नौकिरी आहे। संदन औरतूं पिणु हथ जूं सॼियूं ऐं पोरियत आहिनि। हिन ॻोठ खे सरकार तरफ़ां खेसाना मोरी खां वठी ॻोठ ताईं पको रस्तो, बिजली, डिस्पेंसरी, टेलीफोन, छोकिरनि ऐं छोकिरियुनि लाइ जुदा जुदा प्राइमरी स्कूल, हिकु मिडिल स्कूल ऐं गंदे पाणीअ जी निकासीअ जूं सहूलियतूं दस्तियाब आहिनि। उनखां अलावा हाजी दरिया ख़ान जे वॾे पुट हाजी यार मोहम्मद तरफ़ां क़ाइमु कयल हिकु दीनी मदरसो पिणु ॻोठ ऐं ॿाहिरि जे शागिर्दनि खे दीनी तालीम सां आरास्ता करण में मशगूल आहे। ॻोठ जा माण्हू सादा, सबाजा, शरीफ़, राजूणा ऐं मुहबती आहिनि। हिते 1993 ईस्वीअ खां वठी ॻोठ जे नौजवाननि जी कोशिश सां हिकु समाजी तंज़ीम अल नाहिया फ़िलाही तंज़ीम पिणु ॻोठ जी फलाह ऐं बहबूद लाइ कमु करे रही आहे। हिन ॻोठ में हाजी दरिया ख़ान सखावत, दयानत, अमानत, इंसाफ़, ग़रीब परवरी, राजनीति ऐं क़ौमी जज़्बे करे ऐं हाजी यार मोहम्मद इल्मु, अदब ऐं सलीक़त सबबि त मोहम्मद जुमन वरी मुड़सीलो, हॾ ॾोखी ऐं ज़ात परवरीअ करे अॼु बि हितां जे रहाकुनि जे दिलनि में ज़िंदा आहिनि। हाजी दरिया ख़ान वफ़ात 26 जनवरी 1956 ईस्वीअ लाइ मशहूरु आहे त पाण निहायती ग़रीब हो, उठनि जो लाॾी हो। हैदराबाद में टंडे ठोड़े भरिसां फुलेलीअ रोड ते फुलेली वाह जे साॼे पासे उन वक़्तु कंहिं हिंदू सेठ जो कपह जो कारखानो हो, जंहिंमें पाण पंहिंजनि ॿियनि साथियुनि सां गॾु फुटियूं पचाईंदो हो। हिकु भेरे सख़्तु सीउ ऐं बारिश वारी राति खेनि कारखाने ॿाहिरां दरवाज़े ते उन करे गुज़ारणी पई जो हू राति घणी देरि सां पहुता हुआ। उन वक़्तु मौसम जी सख़्तीअ सबबि संदन दिलि मां बेअख़्तियार उहे लफ़्ज़ निकिरी विया त जेकर हीउ कारखानो ख़ुदा खेसि ॾियारे त हू त हर कंहिं लाइ हर वक़्तु दरवाज़ा खोले छॾे। संदन साथियुनि उहा ॻाल्हि ॿुधी मथसि ॾाढियूं ठठोलियूं कयूं ऐं बेहदि मारियो त छा जत ऐं छा ख़्वाहिशूं। पर संदसि हिकिड़ो जवाबु हो त अलाह वरियो त वेरम नाहे। हिन वक़्तु अहिड़नि कारखाननि जी हुन वटि अहिड़नि कारखाननि जी का बि कमी नाहे। ऐं पोइ उहो ई थियो जो पाण घुरियाई। हाजी दरिया ख़ान उठनि जे लाॾे मां चंद सालनि अंदरि कंहिं बहाने सां उन साॻे कारखाने जो सेठ ऐं हैदराबाद ज़िले जे 3 तालुकनि में
4000 एकड़ ज़मीन जो मालिक बणिजी वियो। उनखां अलावा हैदराबाद जी मौजूदा शालीमार सिनेमा बि को वक़्तु संदसि मालिकीअ में रही। उहो कारखानो 1953 ईस्वीअ खां 1963 ईस्वीअ ताईं हाजी दरिया ख़ान काटन फैक्ट्री जे नाले सां मशहूरु रहियो, जेको पोइ वक़्त जे वाचूड़नि ऐं संदसि पोयनि भुॻड़नि मुठ ते ॾेई छॾियो ऐं संदसि नालो अॼु सिर्फ़ु हिन सिफ़े ताईं महदूद करे छॾियो। बाक़ी रही ज़मीन, सा बि कंहिं वक़्त खां आहिस्ते आहिस्ते टुकरी ब टुकरी पई मालिक बदिलाए। उहा बि हिकु तारीख़ी हक़ीक़त आहे त हाजी दरिया ख़ान जॾहिं कखपति मां लखपति बणिजी वियो त बि न असलियत छॾियईं ऐं न सखावत। कराची काटन एक्सचेंज में संदसि कारोबारी शिराकत एतिरी त मज़बूत हुई जो संदसि वफ़ात ते एक्सचेंज जो कारोबार बंदि करे हिकु ॾींहं लाइ मोकल जो ऐलान कयो वियो। दीनी तोड़े दुनियावी हैसियत में हिन शख़्स एॾो त नालो कमायो जो ईअं खणी चइजे त हू ना ई हू ज़ात जी सुञाणप जो ओञाण हो आहे त कंहिं बि तरह वधाउ न थींदो। हिन ॻोठ जे नाहिनि खे कुनरवार नाहियां या कोनरी नाहियां पिणु कोठियो वेंदो आहे, छो त आगाटे ज़माने में जॾहिं नसरपुर खां वहंदड़ दरिया हितां बि गुज़रंदे अॻिते हेठि वेंदो हो, उन वक़्तु हिन जॻह ते जिते अॼु ही ॻोठ आबाद आहे दरिया मोड़ खाईंदो ऐं कुन कंदो हो, जंहिं करे उन जॻह खे कुन वारो या कुन वारी करे कोठियो वञे थो। दरिया जी प्राण अॼु बि मौजूदु आहे, जंहिंखे हिन इलाइक़े में गंगा ढंढ करे सॾिजे थो। हिन जॻह ते आबाद थियण खां अॻु अंग्रेज़ दौर खां घणो पहिरीं हिन ॻोठ जा असलूका रहाकू हाजी दरिया ख़ान जा वॾा शहदाद फ़क़ीरारो ॻोठ फिटण खां पोइ हितां खां 4 किलोमीटर उत्तर ओभर तरफ़ वाक़िअ ताजपुर नसरपुर रेलवे स्टेशन जे भर पासे अची आबाद थिया। हिन ॻोठ में आबाद कुझु घर ज़िले बदीन जे शहर ॾंदे खां आयल आहिनि, जेके धंधे जे लिहाज़ खां खंभाटी आहिनि ऐं काफ़ी अरसो अॻु अजरकूं रंगण जो कमु कंदा हुआ ऐं मकान शरीफ़ वारनि पीरनि जा मुरीद आहिनि। जॾहिं त कुझु टंडो अलायार तालके जे दे नाहिकीअ ऐं मारेचीअ में वाक़िअ ॻोठनि जे फिटण खां पोइ अची हिते आबाद थियल आहिनि ऐं दरगाह गाजेलो शरीफ़ बुकेरा जा मुरीद आहिनि। ॻोठ खानपुर रोड़ी कैनाल जे इख़्तितामी हदुनि जे साॼी कोभ में दे ताजपुर त पोइ शाहपुर तालको ऐं ज़िलो मटियारी में हितां जी लगारी नवाबनि जे ॿधायल हिकु वसंदड़ वाहण जो नालो खानपुर आहे, जंहिंमें ॿियनि घणनि ज़ातुनि जहिड़ो शीदी कोरी माछी लिगारी सैयद वाणिया वग़ैरह सां गॾु तक़रीबन 30 घरनि ते मुश्तमिल ॾखण खां ॻोठ जे मुंड में नाहिनि जो जुदा हिकु पाड़ो आहे। कानपुर जा नाहियां पिणु शहदाद फ़क़ीर वारी वसंदड़ वाहण फिटण खां पोइ हिते पोइ वक़्तु ऐं हालतुनि पटांदड़ मुख़्तलिफ़ पड वसाइण फिटाइण बाद मौजूदा वक़्तु हिते आबाद थियल सम्झणु घुरिजनि। नाहियनि जी हिन पाड़े जी आबादी तक़रीबन 250 जे लॻभॻि आहे, जिन में ख़्वानदगीअ जी शरह 60% खनि थींदी। मझनि औरतुनि ऐं मर्दनि जो ॻाणेटो बि तक़रीबन बराबरि थींदो। मर्दनि जो तक़रीबन अधु हिसो खेती ॿाड़ी ऐं अधु हिसो ख़ानगी तोड़े सरकारी नौकरियुनि सां लाॻापियल आहे। माण्हू मुआशी तरह मच्छीमानीअ वारा ऐं राजूनी तरह मुड़सीला आहिनि। जेतोणीकि वटि तालीम पिराइण लाइ अंग्रेज़नि जे दौर खां वठी तालीमी दर्सगाह मौजूदु हुई, पोइ बि तालीमी लिहाज़ खां मर्दनि तोड़े औरतुनि में का ख़ातिर ख़्वाह तरक़ी न करे सघिया आहिनि। हिन ॻोठ जे नालेरनि मुड़सनि में मोहम्मद बचल ताक़त ऐं ज़ोर आज़माईअ त मोहम्मद रहीम ऐं हाजी इसाक़ सखावत ऐं दयानत करे अॼु बि हर आम ख़ासि जी दिलनि में ज़िंदा आहिनि। हाजी इसाक़ अवल लाइ मशहूरु आहे त हू जॾहिं हज ते वञण जी तयारी वास्ते ॻोठ में मौजूदु सादातनि बचल शाह ऐं ॿिया वटि मोकिलाइण लाइ संदन हवेलीअ वियो त हिननि साणसि पीअण जे पाणी न हुअण जी तकलीफ़ बाबति शिकायत कई। पाण हिकदमि घर आयो ऐं हज जो इरादो तर्क करे उन्हनि पैसनि मां सादातनि खे खूह खोटाए ॾिनई। पोइ कुझु सालनि अंदरि ई उन्हनि सादातनि जी दुआउनि सां पाण त हज कयाई, पर दुआ मुताबिक़ संदसि ख़ानदान जे हर पीढ़ीअ मां को न को हज कंदो रहे थो। रिवायत आहे त उहो सिलसिलो 7 पीढ़ियुनि ताईं जारी रहंदो। मोहम्मद रहीम लाइ मशहूरु आहे त पाण ॿियनि सां गॾु किराए ते बैलगाॾी वहाईंदो हो। जॾहिं बि ॿुधई त संदसि साथियुनि मां कंहिं पुलिस या कंहिं ॿिए तरीक़े हेतिरी चटी भरी आहे त पाण वरी पंहिंजी महदूद आमदनीअ मां उन ई वक़्तु ओतिरी रक़म जी ख़ैरात करे छॾींदो। अहिड़ीअ तरह पाण कॾहिं बि का चटी कान भरियई। मोहम्मद बचल पहलवानी ऐं ज़ोर आज़माईअ खां मशहूरु ऐं मारूफ़ हो। पाण कदावर, डोलाइतो, सांवरो ऐं बुत में पाठो चयो वञे थो। संदसि पहलवानीअ जे घणनि किसनि मां हिकु हीउ बि मशहूरु आहे
त हिक भेरे का बबुरिया निम जे वण जी काठी ॿनीअ तां खणी खेनि पाण संदसि भाइरनि ॻोठ पुॼाइणी हुई। काठी बि काफ़ी ॻरी हुई। भाइरनि जो ख़्यालु हो त उठ काठी खणी वेंदो ऐं हिन जो चवणु हो त उठ काठी खणी न सघंदो। पाण बहस उन ॻाल्हि ते टोड़ियाई त उठ खे विहारियो वञे ऐं आउं संदसि पुठीअ ते पंहिंजे हथ जी तरीअ जो ज़ोर ॾेई बीहां थो। जे उठ उथी वियो त काठी बि खणी वेंदो, न त काठी खणी न सघंदो। आख़िर ईअं ई कयो वियो। नतीजे में उठ उथी न सघियो। पोइ पक करण ख़ातिर काठी बि रखी वई त वाक़ई उठ उथी न सघियो। हिन ॻोठ में सरकारी तरह हिकु प्राइमरी स्कूल, पको रस्तो, बिजली, गंदे पाणीअ जे निकासीअ जूं नालियूं ऐं फैमिली प्लानिंग एसोसिएशन तरफ़ां हिकु अदद डिस्पेंसरीअ जूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। मुख़्तसर शुजरो। हिन ॻोठ में केतिरा ई पाड़ा या घराणा आहिनि, जिन मां मशहूरु ही आहिनि। हिकु आली, जेके शहदाद फ़क़ीर वारे वाण फिटण खां पोइ ॻोठ माकन खां सिधो संहुं आयल आहिनि ऐं ॻोठ हाजी यार मोहम्मद में ज़िक्र कयल करीम ॾिने जी धीअ ज़ोजा अली ॿियो मां आहिनि। उन अली जे पुट सतार ॾिने जा पुट नफ़ीस अहमद, निसार अहमद, मंज़ूर अहमद, आफ्ताब अहमद, मुजाहिद अली ऐं मुमताज़ अली। माकन जो पुट मोहम्मद शरीफ़ करीम ॾिनो बे औलाद वफ़ात करे वियो। मोहम्मद सिद्दीक़ जा पुट नज़ाकत हुसैन, सदाकत हुसैन ऐं सलामत हुसैन। ॻोठ हाजी यार मोहम्मद खां आयल अल्लाह ॾिने जे पुट धणी बख़्श जा पुट ग़ुलाम कादिर वफ़ात 8 मार्च 2010 ईस्वी। ग़ुलाम अहमद, ग़ुलाम हैदर, ग़ुलाम रसूल अहमद ख़ान ऐं दोस्त अली ग़ुलाम कादिर जो पुट अब्दुल कादिर, ग़ुलाम अहमद जा पुट इख़लाक़ अहमद, अशफ़ाक़ अहमद, जुनेद अहमद ऐं जमशेद अहमद। हिन ॻोठ जो ॿियो मशहूरु पाड़ो होताणी आहे, जेको होत ऐं उन जे औलाद खे सॾिजे थो। मोहम्मद बचल अवल जो पुट होत, होत जा पुट बचल ॿियो, मोहम्मद हमीर अवल, अब्दुल रहीम ऐं मोहम्मद हुसैन। बचल ॿियो जो पुट मोहम्मद रहीम ऐं उन जो पुट रब ॾिनो बचंदो। अब्दुल रहीम जा पुट मोहम्मद नवाज़, जेको गैर शादीशुदा वफ़ात करे वियो, ऐं अरबाब जा पुट इमाम ॾिनू, मोहम्मद नवाज़, हशमत अली, ज़ुहैब ऐं माजिद। मोहम्मद हुसैन जो पुट हमीर ॿियो ऐं उन जो पुट अफ़ज़ल होताणी। पाड़े में ई काइम जा पुट बेग ऐं ओभायो अवल, ओभायो जा पुट बख़्शली, काइम, मोले ॾिनू ऐं ख़ान मोहम्मद, बख़्शलीअ जा पुट ओभायो ॿियो ऐं गुलबेग। हिन ॻोठ जो टियों मशहूरु पाड़ो हाजाणी, जंहिंजो सरबराह मोहम्मद उस्मान अवल, जंहिंजा पुट हाजी महबूब वफ़ात 1336 हिजरी, पांधी वफ़ात 1951 ईस्वी। हाजी इसाक अवल ऐं आरब हाजी महबूब जो पुट अमान लाइ, पांधीअ जो पुट काको ऐं काको जो पुट विकियो। हाजी इसाक वफ़ात 1343 हिजरी जा पुट हाजी उस्मान ॿियो ऐं महमूद। हाजी उस्मान जा पुट मोहम्मद इसाक ॿियो, रोशन अली, अनवर अली, निज़ामुद्दीन, मोहम्मद अयूब ऐं अब्दुल रज़ाक। महमूद अवल जो पुट मोहम्मद हाशिम, जंहिंजा पुट महमूद अली ॿियो, बंदा अली, ज़ुल्फ़कार अली, इमदाद अली ऐं सींगार अली। आरब जा पुट रहमतुल्लाह ऐं लखा ॾिनू। रहमतुल्लाह जा पुट हबीबुल्लाह ऐं सदरुद्दीन, लखाने जो पुट मौलादाद। हिन ॻोठ जो चोथों मशहूरु पाड़ो आलियाणी, जेको सूमार जे पुट आली अवल पोयां सॼियो थो वञे। उन सूमार जा 3 पुट ख़ानण मंगियो ऐं आली अवल। ख़ानण जा पुट जुड़ियो, नबू ऐं हाजी आली ॿियो। मंगियो जा पुट अलाह ॾिनू, ओभायो ऐं सूमार। आली अवल जा पुट यार मोहम्मद ख़ानण ॿियो, हाजी हसन, मोहम्मद रहीम, मोहम्मद जुमन ऐं अदलू। यार मोहम्मद जा पुट बशीर, वज़ीर, नज़ीर ऐं रशीद। ख़ानण ॿियो जा पुट अली अहमद हाजन। मोहम्मद रहीम जा पुट अख्तर, हैदरू, ख़ादिम ऐं ज़ाहिद। मोहम्मद जुमन जो पुट सिकंदर। अदलू जा पुट शाहनवाज़ ऐं आली। सूमार जो पुट नथू, नथू जो पुट मंज़ूर। ओभायो जा पुट दादो ऐं मोहसन। दादे जो पुट मोहम्मद सालिह। मोहसन जा पुट अज़ीज़ुल्लाह ऐं अबूदुल्लाह। अलानो जा पुट ग़ुलाम हुसैन, लियाकत अली ऐं अख्तियार अली। उन खां अलावा जेके ॿिया घराणा कंहिं न कंहिं तरह हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि, उन्हनि में अब्दुल करीम वफ़ात 1395 हिजरी जा पुट मुराद अली, गुल मोहम्मद बिल्लो ऐं मोहम्मद अली। मोहम्मद अलीअ जा पुट ख़ालिद ऐं आबिद। हाफ़िज़ जा पुट मिठो, मुबीन, नूरो ऐं साईं ॾिनू। मिठो जो पुट यूसुफ, नूरो जो पुट अहमद ऐं अहमद जा पुट कादिर बख़्श, कारो ऐं मजरू।